जी अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों छा हाल आहे मैं सभु शुना दूंगा ऐं अॼु जेको मुंहिंजो हिन लाइव अचण जो कारण आहे उहो तक़रीबन 3 ॾींहं खां वठी सऊदी दुबई पूरी जिथे जिथे बि असांजे जंहिं कंट्री में असांजा सिंधी भाइर दोस्त रहनि था ओसी ताईं इहे ख़बरूं त मां सिंधू कारो पथर खाई ऐं ख़ुदकशी कई आहे ऐं घणनि माण्हुनि त इहे अफ़वाहूं बि हलायूं त जेको आहे मारवी सिंधू फौत थी वई आहे। सो इन हवाले सां तक़रीबन कल्ह 3 ॾींहं खां वठी माण्हुनि खे जवाबु ॾींदे ॾींदे सिर्फ़ु असांजा गला ख़ुश्क थी विया ऐं परस्तार आहियूं हुननि जो पुछण बि हक़ आहे ऐं असांजो ॿुधाइणु उन्हनि खे फ़र्ज़ु आहे। सो इन हवाले सां अॼु मां करे मारवी सिंधू वटि ख़ुदा से इन जे करे त मां पंहिंजी आई डी तां ऐं मारवी जे परस्तारनि ऐं सभिनी सिंध वारनि सिंध खां ॿाहिरि दुबई सऊदी जी कंट्री में जेके सिंधी दोस्त आहिनि उन्हनि ताईं हीउ पैगाम डॉक्टर मारवी सिंधू खां लाइव प्रोग्राम करायां थो करे त सॼी दुनिया ताईं ख़बर पहुची वञे त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे इहे सभु कूड़ियूं अफ़वाहूं आहिनि ऐं बिल्कुलु मारवी ठीकु ठाकु आहे ऐं सफ़ा तयारु आहे ऐं उहा पाण जेको तव्हां सां लाइव जेको आहे सो इन जे मारवी खे चवंदुसि तव्हां सां लाइव ॻाल्हाए ऐं अहवाल करे त इन ॻाल्हियुनि में केतिरे क़दुरु सदाकत आहे इहे सभु ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि सचाई न आहे ऐं जेको बि अगरि का बि पोस्ट करे या अहिड़ी ॻाल्हि लिखे त हुनखे कूड़ो सम्झो वञे ऐं बेबुनियाद सम्झो वञे। अस्सलाम वालेकुम या अली मदद ऐं तव्हांजी पंहिंजी मारवी सिंधू जीअं त कल्ह खां अफ़वाह हली रही त मारवी सिंधू कारो पत्थर पी करे चालू करे अलाह जो शुक्र मां जहिड़ी आहियां ऐं साम्हूं आहियां ऐं वाक़ई इलाही सारियूं फ़ोनूं आयूं अलाए छा जो छा माण्हू चवनि पिया त कारो पत्थर पी अथई हीअं थियो हूं थियो फलाण टीर मटीर बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। भाऊ गदा बि आयो इलाही चकर उन ॾे इलाही सारियूं फ़ोनूं उहे बार बार मुंहिंजे बाबारनि ॾे भाइरनि ॾे सभिनीनि ॾे मुंहिंजा कज़न मुंहिंजा मिट माइट सभु परेशान मुंहिंजा परस्तार सभु परेशान रोईंदा वतन बा मारवी सिंधू फौत थी वई चैनलनि ते या सोशल मीडिया ते जिथे किथे पर अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे ऐं जेके मुंहिंजा मुखालिफ़ उन्हनि खे मां छा थी करे सघां हाणे उहे अलाए छा जो छा चवंदा केॾी महिल चवनि था भाउ हिन जे करे हे मरी वियो हिन जे करे हो मरी वियो वरी सुभाणे चवंदा त मारवी सिंधू पर सुभाणे चई छॾियो त मारवी सिंधू बि मरी वई पर न बाबा मां तव्हांजे साम्हूं आहियां ऐं ठीकु आहियां ख़ुशि आहियां ऐं तव्हां सभिनि जूं दुआऊं आहिनि तव्हांजी दुआनि जे करे मां हींअर आहियां ठीकु आहियां ऐं मूंखे मादे जी तकलीफ़ हुई उन जी वजह सां मां नवाब शाह ॾेखारणु वई हुअसि मां पहिरियां बि चयो फ़नकार बीमार न आहिनि थींदा फ़नकार बीमार थींदा आहिनि इंसान ॻाए 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 ज़ाहिरी ॻाल्हि मादे जा मरीज़ थी था वञनि होटलनि जूं मानियूं खाई खाई गरम खाधा खाई खाई ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू बीमार थी थो सघे सो इन खे माण्हू ग़लति न सम्झनि ऐं गुज़ारिश थी कयां जेके बि पोस्टूं रखनि था ग़लति सो उहे जेके बि रखंदा इहे सभु ग़लति आहिनि सभु ग़लति जंहिंखे बि पुछा करणी आहे मुंहिंजी मारवी सिंधू जे नाले सां आई डी आहे उहो मूंखां पुछा कनि डायरेक्ट मूंखां पुछा कनि कंहिंखां बि न पुछा कनि मूंखां पुछा कनि या भाऊ गदा आहे उन खां पुछा कनि उन्हनि खां पुछा कनि जेकी बि ॻाल्हि बाक़ी माण्हुनि महिरबानी करे माण्हुनि जे चवण ते न लॻो उहे सभु अफ़वाहूं जेके सभु ग़लति आहिनि हाणे मां तव्हांजे साम्हूं जहिड़ी वेठी आहियां ॾिसो कसम मां जहिड़ी आहियां रूह कोन्हे मां जहिड़ी आहियां ऐं मां ख़ुशि बि आहियां इलाही सारो मां ख़ुशि आहियां
मुंहिंजे इलाही सारो मुंहिंजे जेके मुंहिंजा परस्तार आहिनि हिननि जो प्यारु ॾिसी करे मां इलाही सारो ॾाढो ख़ुशि थी आहियां। अलाह साईं जो शुक्र आहे, ॾाढो ख़ुशि थी आहियां, मां इलाही सारो ख़ुशि थी आहियां त माना मूंखे एॾो माना प्यारु ॾियनि था, एॾो मोहबत ॾियनि था, एॾो चाहिनि था, एॾियूं दुआऊं कनि था। इलाही सारो मुंहिंजे लाइ रुना बि आहिनि, छोकिरियूं धारुनियूं आहिनि, इलाही सारो परेशान थिया आहिनि। सो मां इलाही सारी ख़ुशि नसीब बि आहियां, इलाही सारी ख़ुशि नसीब आहियां। सो मूंखे दुआनि में यादि रखंदा ऐं कंहिं बि ॻाल्हि ते न लॻिजो। ऐं हे जेकी बि जेको असां ॻाल्हायो हिनखे शेयर कंदा अॻिते, जीअं अॻिते ख़बर पए माण्हुनि खे त मां जहिड़ी आहियां कसम। वरी बि मां चवां थी, ॾिसो मां जहिड़ी आहियां। इहे सभु कूड़ियूं ॻाल्हियूं अथव ऐं रुगो मां मिली आहियां खोड़ फनकारनि, कसम गद्दा बि अथव, फनकार थियो अथव। गद्दा बि फनकार थियो अथव। इहो पोइ हाणे मुंहिंजी जान छॾियो भाउ, जेके मुंहिंजा मुखालिफ़ आहियो, अलाह खे मञो, मूंखे जीअण ॾियो, मूंखे ख़ुशि थी रहण ॾियो। मां छा बिगाड़ियो आहे कंहिंजो, छा बिगाड़ियो? फनकार आहियूं, हर कंहिंजी ख़ुशियुनि में वञूं था, उन्हनि जी ख़ुशियुनि में गॾु। असां छा था कयूं? असां कुझु बि कोन, बसि इहो ई आहे, ख़ुशि रहूं था। इहो ख़ुशि रहण बि माण्हुनि खां बर्दाश्त नथो थिए। सो दुआ कजो। ऐं वरी बि चवांव थी, कुझु बि पुछा करिणो हुजेव मूंखां पुछा कयो। भाऊ गद्दा अथव, मुंहिंजो बाबा आहे, या मुंहिंजो ग्रुप वारा ॿिया आहिनि, उन्हनि खां तव्हां पुछा करे सघो था। बाक़ी कंहिं बि माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते न लॻो, या हे मरी वियो, हे मरी वियो, हिन जी वजह सां। ॻाल्हि आहे, मां सिंगर आहियां त सुभाणे वरी सखर मां केरु ख़ुदकुशी करे वरी मुंहिंजो नालो अची वञे, वरी कराची मां ख़ुदकुशी करे वरी मुंहिंजो नालो अची वञे, वरी इंडिया मां केरु ख़ुदकुशी करे मारी इहे ॿुधी 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 डिप्रेशन थी वियसि मां। ईअं न हूंदो आहे की इंसान जे बारे में एतिरो बि माण्हू न ॻाल्हाईंदो आहे, एतिरो न ॻाल्हाईंदो आहे, कंहिंखे डिप्रेशन बि माण्हू न विझंदो आहे। सो जेके मुंहिंजे मुखालिफ़ आहिनि उन्हनि खे बि मां इहो ई चवां थी, मौला खे मञो, रहम कयो मूं ते, ईअं न कयो तव्हां, रहम कयो, दिलि में रहम धारियो तव्हां। सो वरी बि ज़िंदा आहियां। गिरी बाबा जहिड़ा आहियूं, जहिड़ा आहियूं। सो दुआ में यादि रखंदा। ए भाऊ गद्दा सां ॻाल्हायोसि। वॾी महिरबानी दोस्तो, इहा असांजी बहितरीन फनकार मारवी सिंधू जंहिं पंहिंजी ज़बानी तव्हांखे ॿुधायो त हू बिल्कुलु अलाह जे करम सां ठीकु ठाक आहे ऐं का बि अहिड़ी ॻाल्हि कान का। सो बाक़ी जेको हिन मुंहिंजे लाइ चयो त बाबा इन जे पोयां पोइ बाबा मां हुन ॻाल्हि खे शहीदनि सां मज़ाक न कजो बाबा, मां शहीद आहियां। शहीद खां मज़ाक बाबा कजो, मां अॻे ई शहीद आहियां। अलाह तव्हांखे ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। त इलाही सारा कमेंट्स पास थी विया आहिनि ऐं वॾी महिरबानी भाउ ज़फ़रुल्ला डोमकी साहिबु, अली लाशारी साहिबु ऐं नूरमन साहिबु ऐं ॿिया जेके जेतिरा दोस्त जनमु ॾिठो आहे उन्हनि राशिद बुलेदी सिंधी साहिब जी महिरबानी, राशिद बुलेदी साहब गद्दा बिल्कुलु बिल्कुलु अदा बिल्कुलु हक़ीक़त आहे। ऐं वॾी महिरबानी तो ऐं सभिनी खे इहा ई गुज़ारिश आहे त मां जेका पंहिंजो मारवी खे ऐं सभिनी खे हर जान जे लाइ दुआ घुरो ऐं ख़ासि तौर ते जेको पर्सनल नालो वठी मारवी जो हुनखे दुआ कयो त अलाह हुनखे ख़ुशि रखे, आबाद हुजे, ख़ुशि हुजे ऐं अलाह साईं दुश्मननि जे शर खां बचाए। असांजे असां फ़नकार अमन परस्त आहियूं, असां कंहिंजे लाइ बि को पंहिंजो घटि वधि कोन था कयूं ऐं न को असां आहियूं, फ़क़ीर आहियूं बाबा। ऐं अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, आबाद हूंदो। जेके बि आहिनि, जेके बि दोस्त आहिनि, असांजा फ़नकार आहिनि, आर्टिस्ट शाइर आहिनि या परस्तार आहिनि, दोस्त आहिनि, अलाह साईं त सॼी दुनिया खे जे इंसान आलम इंसानियत खे ख़ुशि रखंदो। हर वक़्तु इहे ई दुआऊं घुरूं था ऐं अलाह तव्हांखे आबाद करो, सिंध सलामत, साद सलामत, मौला तव्हांखे ख़ुशि कंदो, आबाद हूंदो बाबा। ऐं हिन पोस्ट खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं हर माण्हू ताईं पुॼी सघे, हीअ पैगाम, हीअ मैसेज पुॼी सघे। वॾी महिरबानी।